अशरफिल अंबिया वल मुरसलीन वाला आलिहि वस्सहबिहि वमन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल कुरानिल करीम या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल वला तुबतिलू आमालकुम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। मोरो शहर में अल्हम्दुलिल्लाह हिन खां अॻु में बि काफ़ी दफ़ा हाज़िरी थी चुकी आहे ऐं इंतहाई थोराइतो आहियां असांजे मोहतरम ऐं मुअज़्ज़ज़ फ़दीलतुल शेख़ हाजी लुकमान साहब हफ़िज़ुल्लाह जो मोहतरम मोहम्मद असलम कुरेजो साहब जो ऐं फ़दीलतुल शेख़ मौलाना अब्दुल गफ़्फ़ार हफ़िज़हुल्लाह जो जिन हिकु दफ़ो वरी मूंखे तव्हां साथियुनि सां मुख़ातिब थियण जो मौक़ो ॾिनो। दोस्तो, मुंहिंजी अॼोकी तक़रीर जो मौज़ू आहे तसव्वुफ़ क़ुरान ऐं हदीस जे आईने में या रोशनी में। तव्हांखे मालूम हुअणु घुरिजे त अल्लाह ताला असांखे जेको दीन अता कयो आहे, दीन इस्लाम, उहो कामिल दीन आहे। उन में कंहिं बि क़िस्म जी कमी नाहे। उनजो दलील क़ुरान करीम जी सूरत सूरह माइदा उन जी आयत नंबर 3 आहे। अल्लाह ताला फरमाए थो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। फरमायाई अॼोके ॾींहुं मूं तव्हांजे लाइ तव्हांजो दीन मुकम्मल करे छॾियो, दीन इस्लाम खे तव्हांजे लाइ पसंदि कयमि ऐं पंहिंजी नेमत तव्हां ते मुकम्मल करे छॾियमि। मुस्नद अहमदी हदीस आहे, हिकिड़ो यहूदी सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु वटि हली आयो ऐं चवण लॻो त उमर, जेकॾहिं ही आयत तौरात में नाज़िल थी आहे त असां उन ॾींहं खे ईद जो ॾींहुं करे मल्हायूं हा, छो त इन जे अंदरि दीन जी तकमील जो ऐलान आहे अल्लाह ताला जी तरफ़ां। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जवाब ॾिनो त मूंखे मालूम आहे त इहा आयत कॾहिं नाज़िल थी, किथे नाज़िल थी। नाज़िल थी जॾहिं अल्लाह जो आख़िरी ऐं प्यारो पैगंबर हज करण जे लाइ अचनि था ऐं तव्हांखे मालूम हुअणु घुरिजे त अल्लाह जे नबी हिकु ई हज कयो, साल 10 हिजरी में, ऐं अरफात जे मैदान में यौम अरफा 9 ज़िलहिज्जा ते इहा आयत नाज़िल थी, जंहिंमें अल्लाह ताला इन ॻाल्हि जो ऐलान करे छॾियो त दीन इस्लाम मुकम्मल थी चुको।
ऐं केतिरे क़दर मुकम्मल आहे। हदीस मोजमुल कबीर इमाम तबरानी जी, शेख मोहम्मद नासरुद्दीन अलबानी रहमतुल्लाह अलैह उनखे असहिया जे अंदर आंदो। पाण सगुरा फरमाइन था, मा बक़िय शैउन युक़र्रिबु मिनल जन्नति व युबाइदु मिनन नार इल्ला वक़द बुय्यन लकुम। पाण फरमाइन था, हर उहा शइ जेका तव्हांखे जन्नत जे क़रीब करे ऐं जहन्नम खां दूर करे, उहा तव्हांजे लाइ बयान थी चुकी आहे। हाणे इन मां तव्हीं अंदाज़ो लॻायो त हर उहो अमल जेको जन्नत जे क़रीब करे जहन्नम खां दूर करे, अल्लाह जो आख़िरी प्यारो पैगंबर असांखे ॿुधाए चुको आहे। एतिरे क़दर जो सही मुस्लिम जे अंदर रिवायत अचे थी, सैयदना सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु वटि हिकिड़ो मुशरिक हली आयो ऐं तंज़ करे चवण लॻो त सलमान, अव्हां जो पैगंबर त अव्हांखे क़ज़ाए हाजत जो तरीक़ो बि सेखारे थो। सैयदना सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु नाराज़ कोन थियो त यहूदी मुशरिक हिट कई आहे, तंज़ कयो आहे, बल्कि जवाब ॾिनाई त हा, अल्लाह जे प्यारे पैगंबर असांखे क़ज़ाए हाजत जो तरीक़ो बि सेखारियो आहे। क़ज़ाए हाजत जे दौरान क़िबले जे तरफ़ मुंहुं न कयो वञे, साॼे हथ सां इस्तंजा न कई वञे, जेकॾहिं पाणी जे बजाए भित हुजनि त घटि में घटि 3 इस्तेमाल कया वञनि, उन खां घटि क़ज़ाए हाजत जो तरीक़ो सम्झे थो। छा मुमकिन आहे त उहो नबी असांखे तज़किया नफ्स, ताल्लुक़ बिल्लाह ऐं ज़ुहद जे बारे में, दुनिया खां बेरग़बती जे बारे में ॼाण ॾिने, मालूमात न ॾे? हदीस न किताब ॾिसो, सहाबा जी सीरत ॾिसो, केतिरे क़दर ज़ुहद आहे, दुनिया खां बेरग़बत आहिनि। अल्लाह जो आख़िरी ऐं प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी, बाद औकात 2 महीना गुज़री वेंदा हुआ, असांजे घर में टांडो कोन भरंदो। अहिड़ा मिसाल बि महिमान हली आयो, अल्लाह जे प्यारे पैगंबर सभिनी घर वारनि वटि माण्हू मोकिलियो, हर घर में जा जवाब मिलियो त घर में सिवाय पाणी जे ॿी का बि शइ न आहे। अल्लाह जे नबी जो ज़ुहद, दुनिया खां बेरग़बत। सहाबा जी सीरत ॾिसो, असाबे सुफ़ा मिस्कीन हुआ, वटि न खाइण जे लाइ कुझु कोन हो, कपड़ा एतिरा मुख़्तसर जो गॾिजी वेंदा हुआ तां त ओघड़ ज़ाहिर न थिए। असांजे लाइ नमूनो छॾे विया। ज़ाहिद कंहिंखे चइबो आहे? तज़किया नफ्स कीअं थींदो आहे? अल्लाह जी तौहीद अपनाइण जे करे, इबादत जी पाबंदी जे करे, दिल खे बुग़्ज़ कीने हसद खां पाक करण जे ज़रिए, गुनाहनि खां बचण जे ज़रिए, सुहिणनि अख़लाक़नि जे ज़रिए इंसान जो नफ्स पाक थींदो आहे, उनजो तज़कियो थींदो आहे। त दीन इस्लाम इन ई मैदान में असांखे ॿियनि जे हवाले कोन कयो आहे, लेकिन अल्लाह जे प्यारे पैगंबर जे दौर में, सहाबा जे दौर में, ताबईन जे दौर में ही तसव्वुफ जो फितनो कोन हो। इहो पैदा थियो 2वीं सदी हिजरी जे आख़िर में। पहिरियों माण्हू जे पंहिंजो पाण खे सूफ़ी सॾायो, उनजो नालो अबू हाशिम कूफी
160 हिजरी में मरे थो, फोत थिए थो। लेकिन बाकायदे जेको तसव्वुफ ईअं राइज आहे उन जी इब्तिदा 3 सदी हिजरी में थी आहे। पोइ नयूं नयूं इस्तिलाहूं वजूद में आयूं। मुर्शिद मुरीद, विसाल, फना, इल्हाम, कश्फ, ये इस्तिलाहूं तव्हां खे अल्लाह जे प्यारे पैगंबर जे दौर में, सहाबा जे दौर में, ताबईन जे दौर में कोन मिलंदियूं। नयूं नयूं इस्तिलाहूं वजूद में आयूं। ऐं पोइ इन तसव्वुफ जेको इस्लाम खे नुक़सान पहुचायो आहे उन जो तव्हां अंदाज़ो नथा करे सघो। हत्ता के उहे माण्हू जेके तसव्वुफ जा क़ाइल आहिनि, ये असांजा देवबंदी हज़रात, मौलाना अशरफ अली थानवी लिखे थो किताब अरवाए सलासा, मौलाना रशीद अहमद गंगोई मशहूर देवबंदी आलिम आहे, पंहिंजे ख़ास दोस्त खे सॾे थो ऐं पोइ उनखे चवे थो त ॿुध, इब्तिदा खां वठी इब्तिदा से अब तक तर्जुमो कंदो हलां, जेतिरे क़दर इस्लाम खे नुक़सान सूफ़ियत पहुचायो आहे एतिरे क़दर के ॿी शइ कोन पहुचाई। रशीद अहमद गंगोई अरवाए सलासा, उहे माण्हू जेके ख़ुदि सूफ़ियत जा, सूफ़ीज़म जा, तसव्वुफ जा क़ाइल आहिनि, से बि इक़रार कनि पिया इस्लाम खे सभ खां वॾो नुक़सान इन सूफ़ियत खां पहुतो आहे। या सूफ़ियत छा आहे? आर.ए. निकल्सन मशहूर अंग्रेज़, वॾो अरबी जो माहिर हो, अरबी ते तमामु घणो उनखे उबूर हो। उनजो किताब द मिस्टिक्स ऑफ इस्लाम, इस्लाम जा सूफ़ी, उन में लिखे थो वाज़े तरीक़े सां त तसव्वुफ कीअं पैदा थियो उन जे बारे में का बि यकीनी ॻाल्हि नथी करे सघिजे। वो चवे थो इन तसव्वुफ जे अंदरि हिंदू मत, ईसाइत, बुद्ध मत, नोफलातूनियत, इन्हनि सभिनी खां नज़रिया वरता विया। उन मज़ा वजूद में आयो तसव्वुफ, माना तसव्वुफ खिचड़ी आहे। आर.ए. निकल्सन द मिस्टिक्स ऑफ इस्लाम, ऐं उनजा ख़तरनाक अक़ीदा तव्हांखे ॿुधाईंदो हलां महदूद टाइम जे अंदरि। तसव्वुफ जो सभ खां ख़तरनाक जेको अक़ीदो आहे, बदतरीन अक़ीदो आहे, उहा वहदतुल वजूद जो। ऐं अजीब ॻाल्हि आहे, तव्हांखे पाकिस्तान में, हिंदुस्तान जे अंदरि, ईरान में वॾे तादाद में अहिड़ा शाइर मिलंदा, आलिम मिलंदा जेके तसव्वुफ जे इन ई इंतहाई गलीज़ अक़ीदे जा हामिल आहिनि। वहदतुल वजूद जी माना छा आहे? त काइनात में हिकु ई वजूद आहे ऐं वजूद कंहिंजो आहे? अल्लाह जो। ॿियो कंहिंजो वजूद कोन्हे, वजूद ई हिकु आहे। हाणे भी सोचियो, नऊज़ बिल्लाह, सभु जेकॾहिं इंसान, जानवर, ॿियूं शयूं सभु ख़ुदि ख़ुदा आहिनि, छा अल्लाह जी तौहीन कोन्हे? पोइ रब पैगंबर छो मोकिलिया? जेकॾहिं बुत बि ख़ुदा आहे त बुत जी पूॼा करण वारो बि सही थियो। जेकॾहिं क़बर बि ख़ुदा आहे त क़बर जी पूॼा करण वारो बि सही थी वियो। जॾहिं तव्हां चओ था त वजूद अल्लाह जे वजूद खां सवाइ ॿियो वजूद आहे ई कोन, पोइ छा जी क़यामत, छा जो हिसाब किताब? पोइ पैगंबर छो आया? शिरक जो रद्द छो कयो वियो? तौहीद छो बयान कई वई? अंबिया पंहिंजूं जानियूं छो ॾिनियूं? हिजरतूं छो कयूं? तकलीफ़ूं बर्दाश्त छो कयूं? जेकॾहिं तव्हां चओ था त सभु शइ ख़ुदा आहे, हर शइ ख़ुदा आहे, पोइ त शिरक त रहियो ई कोन। इहो ख़तरनाक अक़ीदो आहे। उनखां पोइ अब्द माबूद जो फ़र्क़ु ख़तम थियो वञे, ख़ालिक मख़लूक जो फ़र्क़ु ख़तम थियो वञे, हर शइ ख़ुदि ख़ुदा थियो वञे। मूंखे ॿुधायो केतिरे क़दर अल्लाह जी तौहीन आहे।
रब्बुल आलमीन कुरान में हिकड़ी सूरत नाज़िल कई, काश उन ते असां गौर करियूं। सूरह इखलास, कुल हो वल्लाहु अहद। पैगंबर तू चओ त अल्लाह अकेलो आहे, को बि उन सां शरीक न आहे, न उनजी ज़ात में न सिफ़ात में। पर असांखे छा ॿुधायो वियो? हर शइ ख़ुदि ख़ुदा आहे। शाइरनि पंहिंजी शाइरी जे अंदरि, सिंध में तव्हां ॾिसो सचल सरमस्त वॾो अलंबरदार आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वॾो अलंबरदार आहे। हिंदुस्तान जा केतिरा जेके शाइर ऐं उते जा मौलवी हज़रात इन जा अलंबरदार रहिया आहिनि। ही मुंहिंजे साम्हूं कुलियात इमदाद या किताब पैदा, ही किताब लिखियल आहे हाजी इमदादुल्लाह साहब जो। केर आहे? देवबंदी मकतब फिक्र सां ताल्लुक रखण वारो आलिम, जेके शेख ताइफा चवंदा आहिनि, वॾनि वॾनि उलमा जो उस्ताद रहियो आहे। पर वहदतुल वजूद जो कायल, हत्ता के मौलाना अशरफ अली थानवी साहब पंहिंजे मलफूज़ात के अंदर हिकु जॻह ते लिखियो आहे त वहदतुल वजूद खां सवाइ ईमान कामिल थी नथो सघे। अस्तगफिरुल्लाह, ईमान कामिल नथो थी सघे वहदतुल वजूद खां सवाइ। मौलवी साहब खां के सुवाल करे, जेकॾहिं ईमान कामिल नथो थी सघे त ॿुधाए अल्लाह जे नबी ने जी ॻाल्हि जी तबलीग कई, सहाबा तबलीग कई, ताबईन कई, मुहद्दिसीन किराम कई, कंहिं इन जी तबलीग कई आहे? छा थो लिखे इन किताब जे सफ़े नंबर 18 ते जुमिलो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, कहिड़ो ख़तरनाक जुमिलो आहे। चवे थो त जेको मुरीद आहे वो छा करे, उसके बाद उसको हु के जिक्र में इस कदर मुनहमिक हो जाना चाहिए कि खुद मज़कूर यानी अल्लाह हो जाए। मज़कूर खां पोइ ब्रैकेट में लिखे दो अल्लाह। मज़कूर माना जंहिंजो जिक्र कयो वञे, इस्म मफ़ूल आहे। एतिरे कदर हु जो जिक्र करे जो खुद अल्लाह थी वञे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मूंखे ॿुधाए, छा इंसान अल्लाह थी सघे थो? छा इहा शइ मुमकिन आहे? जेकॾहिं दुनिया में इहो बि शिरक न आहे, कुफर न आहे, त कहिड़ी शइ मूंखे ॿुधायो जंहिंखे कुफर चइबो आहे? अल्लाह ताला पकड़ कई फिरौन जी, कहिड़ी ॻाल्हि ते पकड़ कयई? अना रब्बुकुमुल आला, आऊं तव्हांजो सभ खां मथां रब आहियां। फिरौन जी पकड़ थी, गर्क थी मोह कुफर जी हालत में। सिर्फ एतिरे क़दर दावा कयाई त आऊं तव्हांजो सभ खां वॾो रब आहियां, मथां रब आहियां। अल्लाह ताला उनखे ॿोड़े मारियो। ऐं जेकॾहिं को सूफ़ी चवे त एतिरे क़दर ज़िक्र करियो जो ख़ुदि तव्हीं अल्लाह थी वञो, मुमकिन आहे इहा शइ? इहो साॻियो किताब ऐं इन जो सफ़ो नंबर 35 उन में लिखे थो त इस मर्तबे में खुदा का खलीफा होकर लोगों को उस तक पहुंचाता है और जाहिर में बंदा और बातिन में खुदा हो जाता है। जाहिर में इंसान है, बातिन में खुद खुदा थियो वञे। वही अंदाज़ो लगायो तो वहदतुल वजूद अकीदो केॾो ख़तरनाक आहे, जंहिंसां तौहीद ढही पवे थी, ख़त्म थियो वञे। अल्लाहु अकबर। ऐं ॿुधाईंदो हलां, अल्हम्दुलिल्लाह, या जमात अहले हदीस, वाह जमात अल्लाह जी धरती ते जेका खरे तरीक़े सां बिना खौफ जे, बिना डप जे इन तसव्वुफ, इन सूफियत जो रद्द करे थी। तव्हांखे देवबंदी हज़रात, बरेलवी हज़रात नाराज़ न थियनि, उन्हनि जे किताबनि में वॾे पैमाने ते इन शइ जी वकालत, तबलीग। असांजो जेकॾहिं को आलिम या अहल हदीस मसलक का ग़लत ॻाल्हि करे थो, अल्लाह जो कसम ने दिफ़ा कोन कंदासीं, चवंदासूं ग़लत आहे। लेकिन हिते छा थींदो? उनजो दिफ़ा कयो वेंदो, तावीलूं कयूं वेंदियूं। साईं जो मक़सदु इहो कोन्हे जेको तव्हां सम्झो था। ऐं चवंदो आहियां, दीन इस्लाम ज़ाहिर ते आहे, बातिन अल्लाह जे हवाले आहे। इस्लाम ज़ाहिर ते आहे। जेकॾहिं तव्हां अहिड़ियुनि क़िस्म जूं इबारतूं जूं तावीलूं करण अचो
पोइ त फिरौन बि काफ़िर कोन रहंदो। हुन छा चयो, अना रब्बुकुमुल आला, आऊं तव्हांजो सभ खां मथां रब आहियां। रब जी हिकिड़ी माना सरदार बि आहे। लुगत खोले ॾिसो, हिकु माना सरदार बि आहे। हाणे जेकॾहिं को तावील करण ते अचे करे सघे थो त बाबा फिरौन चयो आऊं तव्हांजो सभ खां मथां सरदार आहियां, तव्हां त फिरौन खे बचाए वियो, फिरौन कुफर खां बची वियो। दीन इस्लाम ज़ाहिर ते आहे। हिकिड़ो माण्हू अलल ऐलान पंहिंजो पाण खे अल्लाह चवे थो, मूंखे ॿुधायो इन खां वरी गुस्ताखी बि कहिड़ी थींदी। एतिरे क़दुरु आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अल्लाह ताला जी गुस्ताखी कई वई आहे जो इंसान बर्दाश्त कोन थो करे सघे। ही मुंहिंजे साम्हूं किताब आहे, मकतूबात शरीफ़ कंहिंजो किताब आहे, ज़िले बदीन सां तालुक़ रखंदड़ महमूद फ़कीर, उनजा मकतूबात आहिनि। उर्दू में तर्जुमो थी चुको आहे, सिंधी में मौजूद आहे मुंहिंजे साम्हूं। ॿुधाईंदो हलां, इन जे अंदरि ॿ टे इबारतूं तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो, इंतहाई ख़तरनाक, जो हिकिड़ो मोमिन उनखे बर्दाश्त नथो करे सघे। सफ़ो नंबर 26 फारसी में हिकिड़ो शाइर आणे थो, आऊं उनजो तर्जुमो करियां थो। चवे थो, आऊं उन ई वक़्तु हुअसि जॾहिं आदम न हो, आदम त न हो पर ख़ुदि ख़ुदा बि न हो। वही अंदाज़ो लॻाए, आऊं उन वक़्तु हुअसि जॾहिं आदम न हो, आदम त न हो पर ख़ुदि ख़ुदा बि न हो। हाणे मूंखे ॿुधायो, तव्हां ॾिसो इन खां मथे को कुफरिया जुमिलो थी सघे थो? अल्लाह ताला केरु हमेशा खां आहे, अज़ल खां आहे, हमेशा रहंदो। अल्लाह जे नबी जी दुआ आहे, अल्लाहुम्मा अंतल अव्वल लैस क़ब्लक शैउन, ऐं अल्लाह तू अल अव्वल आई, तोखां अॻु में का शइ कोन्हे, तोखां अॻु में का शइ कोन्हे, तू अल अव्वल आई। हिते ई छा थो चवे त आऊं अल्लाह खां अॻु में हुअसि। नतीजो छा निकितो, अस्तगफिरुल्लाह, नकले कुफर कुफर नबाशद, अल्लाह मखलूक थी वियो, ही ख़ालिक थी वियो। जेकॾहिं अल्लाह खां अॻु में हो त पोइ नऊज़ बिल्लाह अल्लाह मखलूक थी वियो, ही ख़ालिक थी वियो। ज़ुल्म त ॾिसो, साईं रमज़ जूं ॻाल्हियूं पियो करे, वजद में आहे। आऊं पुछां थो, अल्लाह जे प्यारे पैगंबर सहाबा किराम खां अहिड़ियूं शयूं मनक़ूल आहिनि? अल्लाह जा सभ खां प्यारा बाना त उहे हुआ न, मुवहिद बि हुआ, बाअमल बि हुआ, मुत्तक़ी बि हुआ, परहेज़गार बि हुआ। छा उन्हनि खां अहिड़ियूं शयूं मनक़ूल आहिनि? अल्लाह खां अॻु में हुअसि, अस्तगफिरुल्लाह। उन खां पोइ तव्हां ख़बर आहे, तसव्वुफ़ जो बुनियाद आहे पीरी मुरीदी ते। ही पाण वटि जेकॾहिं सिंध में पीरी मुरीदी ख़तम थी वञे न, यकीन ॼाणो सिंधी ख़बर किथे वञी पइजनि। लेकिन मूं वटि 2 टे अंग्रेज़नि जा किताब पियल आहिनि। हिकिड़ो किताब आहे रिचर्ड बर्टन जो, 1843 में सिंध में आयो। ॿियो टी पोस्टन्स जो, ॿई किताब जी लाइब्रेरी में मौजूद आहिनि। इंशाअल्लाह हवाला मुंहिंजे किताब में अचनि पिया। ये ॿई अंग्रेज़ लिखनि था त सिंधियुनि जे अंदरि पीर परस्ती इंतहा दर्जे जी आहे, वॾे पैमाने ते सिंधी पीर परस्त आहिनि। चवे थो, पीर कहिड़ो बि हुजे, जेकॾहिं अचे घोड़े ते पिनण जे लाइ 1000 रुपया ॿोहारे वेंदो। माण्हू घर में विहारींदा आहिनि, पैसा बि हुनखे ॾींदा आहिनि, ऐं हू हिननि खे गारंटी ॾींदो आहे तव्हांखे जन्नत में पहुचाईंदुसि, तव्हांजा गुनाह बख़्श कराईंदुसि। अल्लाह जा बानो वही अंदाज़ो त लॻायो, अल्लाह जे बाननि में सभ खां अफ़ज़ल केरु आहे? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। को शक आहे? लेकिन सही बुखारी, सही मुस्लिम जी हदीस, जंहिंजो दर्जो क़ुरान खां पोइ आहे, मुत्तफ़क़ुन अलैह, अल्लाह जे प्यारे पैगंबर पंहिंजी प्यारी न्याणी सैयदा फातिमा रज़ी अल्लाह अन्हा जंहिंसां एतिरी मोहब्बत हुई, जॾहिं सैयदा फातिमा रज़ी अल्लाह अन्हा ईंदी हुई, पाण उथी बीहंदा हुआ, पेशानी खे चुमंदा हुआ, पंहिंजी जाइ ते विहारींदा हुआ। पर छा था फरमाइनि, या फातिमतो बिन्त मुहम्मदिन सलीनी मा शैत मिन माली ला उगनी अनके मिनल्लाहि शैया। ऐ फातिमा, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणी, जेकी कुझु तोखे मुंहिंजे माल मां घुरणो आहे, मूंखां घुरी वठ, क़यामत तेरी अल्लाह वटि ऐं तोखे कुझु बि कमु न ईंदुसि।
ला उगनियन के मिन अल्लाह शैया। बुखारी मुस्लिम जी रवायत। अल्लाह जो आखिरी प्यारो पैगंबर पंहिंजी प्यारी न्याणी खे चवे पियो। हिते पीर साहब गारंटी पियो ॾे तव्हांखे छॾाए वठंदुसि। नतीजतन वॾा वॾा दौलतमंद आला तालीम याफ़्ता तव्हां ॾिसो था सिंध जे अंदर वज़ीर आला MP MNA प्राइम मिनिस्टर पाकिस्तान जो प्रेसिडेंट सब दरगाहनि जो चक्कर लगाइनि पिया ऐं पीरनि जे पेरनि में पिया आहिनि। पेरनि में पिया आहिनि। अल्लाह करे पीर साहब वीचारा हली कोन था सघनि। बहान मां झलियो माण्हू हलाइनि था। उनखे मुश्किल कुशा समझो वेठा आहिनि। बिगड़ी बनाइण वारो समझो वेठा आहिनि। दुआ पिट जो धणी समझो वेठा आहिनि। इन पीरी मुरीदी तमाम वॾो नुक़सान पहुचायो आहे ऐं पीरी मुरीदी तसव्वुफ जो बुनियादी रुकन आहे। उन खां सवाइ सूफ़ियत तसव्वुफ हली बि कोन थो सघे। सूफ़ियत हिकु विख नथी खणी सघे इन पीरी मुरीदी खां सवाइ। हाणे पीर साहब जो मर्तबो छा आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां। इहो साॻियो किताब मुंहिंजे साम्हूं आहे ऐं इन जो आऊं सफ़ो नंबर खोलियां थो 213 ऐं इबारत ॿुधंदा हलो। इते बि फारसी इबारत आहे। उन जो सिंधी में तर्जुमो हेठि लिखियलु आहे। उन में लिखियलु आहे त अरबी में फारसी में शेर पेश करे बाद में तर्जुमो करे थो। छाकाणि त तुंहिंजी अखि टेढ़ी आहे। छाकाणि त तुंहिंजी अखि टेढ़ी आहे तंहिं करे तुंहिंजो पहिरियों महबूद तुंहिंजो मुर्शिद आहे। तुंहिंजो पहिरियों महबूद तुंहिंजो मुर्शिद आहे। कलमू पढ़ो था न। को बि माण्हू मुस्लमान थिए थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। पहिरीं हिस्से जो तर्जुमो छा आहे त को बि हक़ीक़ी महबूद न आहे। इबादत ते लाइक़ न आहे अल्लाह खां सवाइ। हिते छा पे ॿुधायो वञे तुंहिंजो पहिरियों महबूद तुंहिंजो मुर्शिद आहे। वही अंदाज़ो लगायो केतिरे क़दर इहे ख़तरनाक जुमला आहिनि। उन खां पोइ तौहीद रहंदी तौहीद। जॾहिं तव्हां पंहिंजे मुर्शिद खे महबूद मञे वरितो अञा बि को शिरक में शक आहे छा। सभ खां वॾो ख़तरनाक अक़ीदो इहो आहे वहदतुल वजूद जो ऐं ॿियो अक़ीदो आहे हुलूल जो। हुलूल में वरी कहिड़ो फ़र्क़ु आहे। चवनि था त अल्लाह पंहिंजे मखलूक में हुलूल करे वेंदो आहे दाख़िल थी वेंदो आहे। जीअं पाणी में खंड मिलाइबी आहे पाणी में लूणु मिलाइबो आहे त खंड तहलील थी वेंदी आहे लूणु तहलील थी वेंदो आहे हिकु शइ थी वेंदी आहे। चवनि था त अल्लाह नऊज़ बिल्लाह दुनिया जे अंदरि पंहिंजनि बाननि में हुलूल करे वेंदो आहे दाख़िल थी वेंदो आहे। पोइ नतीजो छा निकिरंदो आहे। जी हुसैन बिन मंसूर अल्लाह जो चयो अनल हक आऊं हक आहियां आऊं खुदा आहियां। नारो हणंदा रहिया आहिनि न। मुंहिंजे अंदरि अल्लाह नऊज़ बिल्लाह हुलूल करे वियो आहे। अंदाज़ो लगाए त दीन इस्लाम जो बुनियाद जेको तौहीद आहे ही तसव्वुफ उनखे डायनामेट करे थी। उनजो बुनियाद ख़तम करे थी। उन खां पोइ ॿुधाईंदो हलां इन ई तसव्वुफ जे अंदरि अंबिया किराम जे शान खे बि घटायो वियो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर जे शान खे बि घटायो वियो आहे। इहो साॻियो किताब मुंहिंजे साम्हूं आहे जंहिंमें लिखे थो त जेके मुर्शिद जा अक़वाल आहिनि ऐं अफ़आल आहिनि उहे सभु नबी जा अफ़आल ऐं अक़वाल आहिनि। जेके मुर्शिद जा अक़वाल आहिनि मुर्शिद जा जेके अफ़आल आहिनि से अल्लाह जे नबी जा अक़वाल ऐं अफ़आल आहिनि। सफ़ो नंबर 21 वही अंदाज़ो लगायो छा को गैर नबी प्यारे पैगंबर जे दर्जे ताईं पहुची सघे थो। जे नबी छा फरमायो उक्तुब वल्लज़ी नफ़्सी बियदिही मा यख़रुजु मिन्हु इल्ला हक़। ऐं अब्दुल्लाह लिखंदो वञ उन रब जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे मा यख़रुजु मिन्हु इल्ला हक़। हिन ज़बान वॼां सवाइ हक़ जे बि का बि ॻाल्हि कोन निकिरंदी। छा इहो दर्जो के उम्मती जो आहे के मुर्शिद पीर जो आहे।
लेकिन ये चवनि था जेके असांजा मुर्शिद आहिनि उन जा अक़वाल ऐं अफ़वाल नबी जा अक़वाल ऐं अफ़वाल आहिनि। माना असांजे ज़हन में इहा ॻाल्हि विहारणु चाहिनि था त जीअं अल्लाह जे नबी जी नाफ़रमानी हराम आहे, नाजायज़ आहे, अहिड़े तरीक़े सां पीर ऐं मुर्शिद जी नाफ़रमानी बि हराम आहे, चाहे तव्हांखे कहिड़ो बि हुकुम ॾे। सम्झो त साईं सही आहे, आउं ग़लति आहियां, दिमाग़ में ॻाल्हि विहारी वेंदी आहे। हालांकि अल्लाह जे नबी छा फरमायो, ला तात ले मखलूकिन फी मासियतिल खालिक, जंहिं कम में खालिक जी नाफ़रमानी थिए उन कम में मखलूक जी इताअत कोन थींदी। जंहिं कम में अल्लाह जी नाफ़रमानी थिए मखलूक जी इताअत न थींदी। ये सभु पीर गॾिजी पवनि, असांजो अक़ीदो आहे सहाबा सां मुक़ाबिलो नथा करे सघनि। जे प्यारे पैगंबर खे ईमान जी हालत में ॾिठो, ईमान जी हालत में फौत थी वियो, उन जे लाइ जन्नत वाजिब आहे, अल्लाह जी रज़ामंदी वाजिब थी चुकी आहे। रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। पर ॾिसो हिकिड़ो सहाबी वञे थो, मदीने खां निकिरे थो, लश्कर जो अॻवान आहे, अमीर आहे, पाण सोगरा साहबा खे फरमाइनि था ही तव्हांजो अमीर आहे, जेको हुकुम करे इताअत करणी आहे। जॾहिं मदीने खां ॿाहिरि निकिता, अमीर साहब खे ॻाल्हि था कावड़जी पियो ऐं चयाई काठियूं गॾु करियो, जमा करियो। जॾहिं काठियूं जमा थी वियूं, हुकुम ॾिनई त हिन में बाहि ॾियो हिनखे। जॾहिं बाहि जो मच तयारु थियो, हुकुम ॾिनई टपी पओ। हाणे साहबा में इख़्तिलाफ़ थियो, के साहबा चवण लॻा त असांखे बाहि में टपणु घुरिजे, अल्लाह जे नबी जो फरमान आहे अमीर जी इताअत करियो। के चवण लॻा त न, बाहि खां बचण लाइ त मुस्लमान थिया आहियूं, वरी बाहि में कीअं टपू। नतीजो छा थियो, इन ई तकरार में अमीर साहब जो गुस्सो थधो थी वियो, मोटी मदीने आया, अची अल्लाह जे नबी सां ॻाल्हि कनि था, या रसूलल्लाह जेके तव्हां अमीर बनायो हो, कंहिं ॻाल्हि तां कावड़जी पियो, असांखे बाहि में टपण जो हुकुम ॾिनाई। के साहबा टपण लाइ तयार थी विया, ॿियनि मुखालफ़त कई। हाणे प्यारे पैगंबर छा फरमायो, हदीस बुखारी जी, अब्दुल्लाह बिन हुज़ाफा वो सहाबी आहे जेको अमीर हो, पाण फरमाईंदा लो दखलूहा मा खरजू मिनहा इला यौमिल क़ियामह। जेकॾहिं बाहि में दाख़िल थी वञनि हा त क़यामत जे ॾींहं ताईं कोन निकिरनि हा। हालांकि हुकुम ॾियण वारो सहाबी आहे, पर छा आहे त हुनजो हुकुम क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ आहे। पाण फरमाईंदा क़यामत जे ॾींहं ताईं कोन निकिरनि हा। त मूंखे ॿुधायो, छा के पीर मुर्शिद जो दर्जो सहाबी खां मथे आहे, जो हुनजी गैर मशरूत इताअत कई वञे, हर ॻाल्हि मञी वञे, गैर शरई कम करे हुन जे लाइ तावीलूं कयूं वञनि। पर असांखे पीरी मुरीदी इहो ई सेखारियो आहे न, अखियूं बंदि करे हुन जे पोयां हलणो आहे, मुर्शिद ते एतिराज़ कोन्हे करणो, एतिराज़ कंदो कामयाब कोन थींदो। इहो वॾो ख़तरनाक अक़ीदो आहे, पैगंबर जे शान खे बि घटायो वियो आहे। उन खां पोइ इन ई तसव्वुफ़ जे अंदरि हिकिड़ो ॿियो वॾो ख़तरनाक अक़ीदो आहे, उहा वहदत अदियान जो। चवनि था दुनिया जा सभु मज़हब सच आहिनि, उहो मज़हब जेको इस्लाम तौहीद जी ॻाल्हि करे थो सो बि सचो आहे। हिंदू मत में सचो मज़हब आहे, जंहिंजे अंदरि 33 करोड़ ख़ुदानि जी पूॼा कई वञे थी। भेरू लाडवाणी लिखे थो क़दीम सिंध जे अंदरि त असांजूं देवियूं देवता उनजो तादाद 33 वञा वधी 33 करोड़ थियो आहे। 33 करोड़ ख़ुदानि जी पूॼा, उहो बि सचो मज़हब आहे। इस्लाम बि सचो आहे, ईसाइयत बि सचो मज़हब आहे जंहिंमें अक़ीदे तस्लीस आहे। बुद्ध मत बि सचो आहे जंहिंमें ख़ुदा जो वजूद ई कोन्हे। बुद्ध मत जे अंदरि माबूद यानी अल्लाह जो नऊज़ बिल्लाह उते वजूद ई कोन्हे, उहो बि सचो आहे। जैन मत बि सचो आहे, यहूदियत बि सचो मज़हब आहे। ख़तरनाक अक़ीदो आहे या कोन्हे? पोइ अल्लाह ई नबी छो मोकिलिया, पैगंबर छो आया, हुननि पंहिंजूं जानियूं छो विञायूं, हिजरतूं छो कयूं, ज़ख़्म बर्दाश्त छो कया?
अल्लाह के प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 13 साल मक्के के अंदर सिर्फ अल्लाह की तौहीद बयान की। या अय्युहन्नास कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफलिहू, इंसानो चो अल्लाह का सिवाय को माबूद ना है तवा कामयाब थी वेंदो। अल्लाह के रसूल के पत्थर लगा, पहिरियां ही पत्थर चाचे हया अबू लहब हिजरत ते मजबूर कयो वियो, बैतुल्लाह में नमाज पढ़न पिया, मस्जिद हराम में मुशरिकीन मक्का गिची में चादर विझी घुटो ॾिनो, मस्जिद हराम में नमाज पढ़न पिया। अबू जहल इन उठ जी हिकिड़ी वॾी ओझरी खणी आयो, मथां अची रखिया। अल्लाह अकबर, अल्लाह जे नबी खे एॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं, छाजे करे? तौहीद बयान करण जे करे, दुनिया जा सब मज़हब सचा आहिनि, माना जेको तौहीद करे थो सो सचो आहे, जेको शिरक जी ॻाल्हि करे थो सो सचो मौजूद है। ही मुझे सामू किताब मौजूद है, तारीख मशाइख चिश्त, इन जो मुसन्निफ़ा खलीक़ अहमद निज़ामी वो हिकिड़ो वाक़ियो आणे थो त हिकिड़ो सूफ़ी जेको आहे पंहिंजे घर जी छित ते माना त चक्कर लॻाए रहियो आहे, ऐं हुते हुन छा ॾिठो, ऐं तव्हांजे साम्हूं वाक़ियो पूरो बयानु करियां थो। चवे थो त हिकु दफ़े चयाई, जो रब्बुल हरम है सनम भी वही है, जेको हरम जो रब आहे अल्लाह ताला जे नाले चवे थो, सनम भी वही है, नऊज़ बिल्लाह, बुत भी उहो ई आहे। वरी अॻिते चवे थो, हरम व दैर में यकसां देखता हूं, ऐं अल्लाह के हरम में बि ॾिसां थो ऐं अल्लाह के नऊज़ बिल्लाह मंदिर में भी ॾिसां थो, जिते बुतन जी पूजा पी थिए। इसे ब्राह्मण और इसे शेख माने ये आपस का झगड़ा यहां देखता हूं। चवे तो यो शेख ऐं ब्राह्मण जो झगड़ो ऐं हिते ॾिसां थो, को फर्क कोन्हे। अल्लाह मंदिर में बि आहे जिते शिरक थिए पियो, बुतन जी पूजा थिए। नऊज़ बिल्लाह, बुत बि अल्लाह आहे, बुत बि माबूद आहे। वही अंदाज़ो लगायो, माना तौहीद जो बुनियाद ही खत्म। ऐं इहो साॻियो किताब, इन जो सफ़ो नंबर 114 खोलियां थो, इबारत तव्हांजे साम्हूं पढ़ां थो, ऐं इहा इबारत बि तव्हां ॿुधंदा हलो। उन जे अंदरि लिखियलु आहे त असांजो हिकिड़ो माना त पीर साहब, हा नालो अथसि शेख निज़ामुद्दीन औलिया, अमीर खुसरो के साथ अपनी जमात खाने की छत पर चहल कदमी फरमा रहे थे। जो निज़ामुद्दीन औलिया ऐं अमीर खुसरो छित ते हली रहा हुआ। पड़ोस में पाड़े में कुछ हिंदू बुतों की पूजा फरमा कर रहे थे, कुछ हिंदू बुतन की पूजा करे रहा हुआ पाड़े के अंदर। हाणे ही छा थो चवे, फरमाया हर कौम को में रास्त राहे दीन व किबला गाहे। फारसी में चवे थो हर कौम सिधे रस्ते ते आहे, माना हिंदू जो बुत जी पूजा करे पियो सो भी सिधे रस्ते ते आहे। हर कौम जो किबलो ऐं इबादत जो तरीक़ो आहे। अस्तगफिरुल्लाह, मूंखे ॿुधायो पोइ ही छा था चवनि दादा, ही हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे अंदरि लखे माण्हुनि जेके माना इस्लाम क़बूल कयो आहे इन सूफ़ियुनि जे करे। ऐं इन्हनि खां सुवाल करियां थो, जॾहिं हिकिड़े सूफ़ी जे नज़दीक मुस्लमान हिंदू में को फ़र्क़ु ई कोन्हे त पोइ हिंदू मुस्लमान कीअं थींदो? जॾहिं हिंदू मतिलब हुन जे नज़दीक सही आहे त पोइ हिकिड़ो हिंदू इस्लाम क़बूल कीअं कंदो? हकीकत में सूफ़ियुनि जे नज़दीक तबलीग जो मक़सद रहियो ई कोन्हे। ऐं जेकॾहिं के मुस्लमान थिया आहिनि उहे थिया आहिनि जेके क़बरनि ते पिया आहिनि, सचा मुविद बि कोन थिया आहिनि। छो त मुस्लमान करण वारा बेड़ा ई आहिनि जिन इस्लाम ऐं हिंदू मत में फ़र्क़ु ई कोन कयो। हाणे हिंदू ॾिठो त जेकॾहिं इहो ई इस्लाम आहे त पोइ क़बूल करण में कहिड़ो हर्ज आहे? बुत जी पूजा जी इजाज़त बि आहे, बुत परस्ती बि सही आहे, पोइ छो न अहिड़ो इस्लाम क़बूल करे वठा? तंहिंजे करे यादि रखो, इहो वॾो हिकिड़ो कूड़ आहे। बरे सगीर हिंदो पाक जे अंदरि शेख गाज़ी उज़ैर साहब अज़ीम हिकिड़ो किताब लिखियो आहे त हिते मुस्लमान जेके माण्हू सही माना जे अंदरि थिया आहिनि उलमाए किराम जी तबलीग जे करे या वापारी आया अथनि मुस्लमान कयो। हिंदुस्तान जा जेके इलाइक़ा तव्हां ॾिसो, मालाबार
जेके सामूरी इलाइक़ा आहिनि, इन्हनि इलाइक़नि जे अंदरि हिंदुनि इस्लाम क़बूल कयो आहे वापारियुनि जे करे, ट्रेडर्स जे करे। इते मुस्लमाननि हमलो कोन कयो। इंडोनेशिया जे अंदरि दुनिया जो सभ खां वॾो इस्लामी मुल्क आहे, कॾहिं मुस्लमाननि हमलो कोन कयो। मुस्लमान कीअं थिया? दावत तबलीग जे करे। तबलीग करण वारा वापारी हुआ, ताजिर हुआ, जे करे उहे माण्हू मुस्लमान थिया ऐं मुस्लमान बि खरा थिया। जेकॾहिं सूफ़ियुनि जी तबलीग जे ज़रिए माण्हू मुस्लमान थिया आहिनि त उन्हनि इस्लाम जे अक़ीदे तौहीद खे क़बूल ई कोन कयो। यादि रखी छॾियो। तंहिंजे करे सभ खां हिकिड़ो ख़तरनाक अक़ीदो आहे सूफ़ियुनि जो त भई सभु मज़हब सचा आहिनि ऐं इहो अक़ीदो ऐन क़ुरान जे ख़िलाफ़ आहे, ऐन क़ुरान मजीद जे ख़िलाफ़ आहे। अल्लाह ताला क़ुरान में छा फरमायो? इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम। बेशक अल्लाह जे नज़दीक जेकॾहिं को दीन आहे सिर्फ़ इस्लाम आहे। ऐं ॿिए हंधि छा फरमायाई? वमन यब्तग़ी गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन वहुव फिल आख़िरति मिनल ख़ासिरीन। फरमाई जेको माण्हू इस्लाम खां सवाइ के ॿिए दीन जी तलाश कंदो, ॿिए खे इख्तियार कंदो, उन खां हरगिज़ क़बूल कोन कयो वेंदो। फलन युक़बल मिन, हरगिज़ क़बूल न कयो वेंदो ऐं आख़िरत में उहो माण्हू। मूंखे ॿुधायो, असीं सूफ़ियुनि जी मञूं या क़ुरान करीम जी ॻाल्हि मञूं? हिननि जी ॻाल्हि मञूं या अल्लाह जी मञूं? रब्बुल आलमीन चवे थो इस्लाम खां सवाइ को ॿियो मज़हब आंदाई क़बूल कोन कयो वेंदो। त पोइ अल्लाह जा बानो कीअं था अचो सभु मज़हब सचा आहिनि? पोइ तव्हां हक़ ऐं बातिल जो फ़र्क़ु ई ख़तमु करे छॾियो, तौहीद शिरक जो फ़र्क़ु तव्हां ख़तमु करे छॾियो। कीअं शिरक या मज़हब ऐं तौहीद वारो मज़हब बराबरि थींदा? अल्लाह अकबर। अॼु बि तव्हां ॾिसो पूरी दुनिया जे अंदरि रुगो सोशल मीडिया ते वञो, सभ खां ज़्यादा तेज़ी सां फैलजण वारो दीन इस्लाम। आला तालीम याफ़्ता माण्हू अमेरिका यूरोप जे अंदरि जेकॾहिं क़बूल कनि था के मज़हब खे सिर्फ़ इस्लाम। मूंखे हिकिड़ो माण्हू आला तालीम याफ़्ता ॾेखारियो को हिंदू मज़हब क़बूल करे। छो कंदो? अल्लाह हुनखे सम्झ ॾिनी आहे। हथ सां ठाहियल बुत जी पूॼा इंसान जो सेंस तस्लीम करे थो, अकुल तस्लीम करे थो? हथ सां ठाहियल शइ जी पूॼा कई वञे। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो न, अताबदून मा तनहितून, जिन खे ठाहियो था हथनि सां तिन जी पूॼा करियो था। कहिड़ो माण्हू आला तालीम याफ़्ता जेको इन मज़हब खे क़बूल करे? हा, आला तालीम याफ़्ता अल्हम्दुलिल्लाह इस्लाम खे क़बूल कनि पिया। केतिरियूं पोस्टूं मूं पंहिंजे पेज ते हीअं रखी वञे। उहे माण्हू जेके मुखालिफ़ हुआ इस्लाम जा, से मुस्लमान थी विया। हाणे मुस्लमान थियो आहे जापान जो हिकिड़ो साइंसदान, ऑस्ट्रेलिया जो सहाफ़ी। को ॾींहुं ख़ाली न आहे जो आला तालीम याफ़्ता माण्हू इस्लाम क़बूल न कनि। छो त उहे ॼाणनि था इस्लाम जे अंदरि अज़ीम जेको अक़ीदो आहे उहो तौहीद जो अक़ीदो। तौहीद खे क़बूलण जे करे जेकॾहिं तव्हां सूफ़ियत खे विच में आणियो, तौहीद ख़तम, तौहीद रहंदी कोन। त इहो अक़ीदो ख़तरनाक अक़ीदो आहे। दुनिया जा सभु जेके मज़हब सचा आहिनि, हता के हिकिड़ो तव्हांखे अहिड़ो हवालो पढ़ी ॿुधाईंदो हलां जो तव्हां वार कढारिजी वेंदा। ही मुंहिंजे साम्हूं किताब आहे इशारात फरीदी। फरीद जो माना उनजा मलफूज़ात आहिनि, उनजा मलफूज़ात आहिनि। उनजो ॿियो नालो आहे मकाबीसुल मजालिस। इन जो सफ़ो नंबर खोलियां थो 247 ऐं ॿुधंदा हलो छा लिखियलु आहे। ही किताब पाकिस्तान में छपजनि पिया, अॼु बि छपजनि पिया। छा लिखियलु आहे 247 नंबर सफ़े ते? लिखे तो उसके बाद अहले हुनूद यानी हिंदू के मजहब का जिक्र होने लगा। उन खां पोइ उन शेख जी मजलिस में हिंदुनि जे मजहब जो जिक्र थियण लॻो। आपने फरमाया हुनूद का मजहब कदीम और कोहना है। हिंदुनि जो मजहब सब खां कदीम आहे। हालांकि याद रखो मुंहिंजो नुक़्तो, सब खां कदीम तरीन मजहब सिर्फ़ इस्लाम आहे। उहे माण्हू ग़लत आहिनि जेके चवनि था हिंदू मजहब कदीम तरीन आहे। आउं पुछां थो पहिरियों इंसान धरती ते केरु आयो? आदम अलैहिस्सलाम।
पहिरियों इंसान आदम अलैहिस्सलाम आहे न। आदम अलैहिस्सलाम मुसलमान हो या न? अल्लाह जो पैगंबर मुस्लिम आहे। धरती ते अचण वारो पहिरियों इंसान मुसलमान आहे। कॾहिं कॾहिं असां वटि जेके दरिया बेदीन लॾो आहे न, वो इस्लाम के बारे में सोचींदो आहे त इब्तिदा थी आहे अल्लाह जे रसूल खां। इन जाहिलनि खे इहा ख़बर बि कोन्हे इस्लाम जी इब्तिदा थी आहे आदम अलैहिस्सलाम खां। हा, नबूवत जो सिलसिलो ख़त्म थियो आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तकमील थी आहे अल्लाह जे नबी जे अचण सां, तकमील थी आहे प्यारे पैगंबर जी बैसत सां। लेकिन इब्तिदा थी आहे आदम अलैहिस्सलाम खां। जेके अंबिया किराम आया सब मुसलमान हुआ, सब मुसलमान। तंहिंजे करे दिमाग़ में विहारियो ऐं शक शुबो दूर करियो। हिंदू मत कदीम मज़हब न आहे, सब खां कदीम इस्लाम आहे। पहिरीं ग़लती नंबर इहा कई। वरी अॻिते छा थो लिखे, हर मज़हब उसके बाद वजूद में आया। माना इस्लाम के बारे में भी चवे पियो नऊज़ बिल्लाह ते इस्लाम बाद में वजूद में आयो। हिंदू मत खे पुराणो पियो ॼाण आहे। हाणे मूंखे ॿुधाए हिंदू ख़ुशि थींदा या कोन थींदा? इस्लाम जी हिंदू मत जो मुसलमान थींदा कोन था। खरो अक़ीदो बयान करियो, ॾिसो कीअं मुसलमान थींदा। या माशाअल्लाह। अॻिते छा थो लिखे, क्योंकि इहो जुमिलो ॿुधंदा हलो, मोरे वारो ॿुधंदा हलो, क्योंकि ये मजहब हजरत आदम अलैहिस्सलाम का है। हिंदू मत कंहिंजो मजहब आहे? आदम अलैहिस्सलाम जो। ये जुमिलो मामूली कोन्हे, खतरनाक जुमिलो आहे 247 नंबर सफ़े ते। क्योंकि ये मजहब माना हिंदू मजहब हजरत आदम अलैहिस्सलाम का है। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मूंखे ॿुधायो ज़ुल्म कोन्हे छा? आदम अलैहिस्सलाम अस्तगफिरुल्लाह बुतनि जी पूजा कंदो हो, बुतनि जी पूजा जी तबलीग कंदो हो। आदम अलैहिस्सलाम त अल्लाह जी तौहीद बयान कई आहे, मुस्लिम हो, मुवहिद हो। पर यह सूफ़े जो गंद आदम अलैहिस्सलाम के हिंदू करार ॾिनो वियो। वही सोचो केतिरे क़दर दीन इस्लाम में नुक़सान पए थो। उन खां पोइ ही किताब ये जे तसव्वुफ़ जी किताब में किताब जो मुसन्निफ़ केरु आहे? शिहाबुद्दीन सोहरवर्दी। अवारिफुल मारिफ, अवारिफुल मारिफ यो किताब है। उर्दू में तर्जुमो थियल आहे। इन में काफ़ी इबारतूं आहिनि। महदूद वक़्तु आहे ऐं ॿुधाईंदो हलां हिकिड़ी अहम इबारत तव्हांजे साम्हूं पढ़ंदो हलां त सूफ़ी जेके आहिनि उहे चवनि था त 3 शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंखां हर सूफ़ी खे परहेज़ करणु घुरिजे, उन्हनि शयुनि जे वेझो न वञणु घुरिजे, उन्हनि खे छॾणु घुरिजे। 3 शयूं हर सूफ़ी खे घुरिजे इन्हनि शयुनि खां परहेज़ करे, पासो करे। कहिड़ियूं शयूं? चए तो पहिरीं शइ आहे, अबू सुलेमान दारानी ने कहा 3 चीजें हैं जिसने वो तलब की वो आईने दुनिया की तरफ माइल हुआ। जे ये शे 3 शयूं तलब कयूं दुनिया ॾांहुं माइल थी वियो, दुनिया में गर्क थी वियो, दुनिया जो तालिब थी वियो। जे 3 शयूं तलब कयूं। ऐं ॿुधंदा हलो कहिड़ियूं शयूं? चए तो पहिरीं शइ आहे जिसने माश तलब की, रोज़गार जे पुठियां लॻो। माना हीअ चए रोज़गार जे पुठियां लॻण, दुनिया तलब करणा। अस्तगफिरुल्लाह। इन जी माना इहा आहे त असीं कारोबार न करियूं, मज़दूरी न करियूं, पिलंदा वठूं, पिलंदा वठूं। इहो ई सबक़ ॾिए पियो न। छा अल्लाह जे प्यारे पैगंबर पंहिंजे हथनि सां मज़दूरी नाहे कई? छा सहाबा तिजारत नाहे कई? सलफ सालीन तिजारत नाहे कई? पाण छोकिरनि त फरमायो जंहिं माण्हू सुवाल कयो माण्हुनि खां, ज़रूरत बि न आयसि, मजबूर बि न आहे, क़यामत तेरी अहिड़े हाल में ईंदो जो हुनजे चेहरे ते गोश्त न हूंदो। इस्लाम सुवाल खे नापसंदीदा करार ॾिनो। पिनण जी मज़म्मत पाण सगोरा मज़म्मत करे चुका आहिनि। हत्ता के हिकिड़े ॾींहुं पाण साहबा जी मजलिस में वेठा आहिनि। पाण फरमाईंदा केरु आहे जेको मूंखे गारंटी ॾे माण्हुनि खां सुवाल न कंदो ऐं हुनखे जन्नती ज़मानत ॾियां। का मामूली ॻाल्हि कोन्हे माण्हुनि खां सुवाल न करणु, माना जाइज़ सुवाल बि न करे। वरी ॻाल्हि आहे कंहिंजी ज़रूरत न सैयदना सौबान रज़ियल्लाहु अन्हु थी वियो। अल्लाह रसूल गारंटी ॾियां थो माण्हुनि खां सुवाल न कंदुसि
साहबा चवनि था असां ॾिठो उन ते अमल करे ॾेखारियई। जेकॾहिं ॾाची ते वेठल आहे, चाबुक किरी थो पवे, के माण्हू खे कोन थो चवे त मूंखे खणी ॾे, पाण लहे थो उन ई ॾाची उठ तां पाण खणी उन खां पोइ मथे चढ़े थो। सुवाल न कयई, जायज़ सुवाल बि। अल्लाह जे नबी सुवाल करण खां रोकियो आहे। इंतहाई ज़रूरत हुजे त सुवाल करे सघे थो, लेकिन इनखे आदत न बनाए। सही सिधी ॻाल्हि आहे त जेको माण्हू कमाईंदो उहो माण्हुनि खां सुवाल करण खां बची वेंदो। इस्लाम त हिमत अफ़ज़ाई कई आहे न। अल्लाह जे रसूल हिकिड़े माण्हू खे पिनण खां मने कई, उनखे पाण रसो वठी ॾियनि था, कुहाड़ी ॾियनि था, वञी तूं कारोबार कर, काठियूं कर। प्यारे पैगंबर इहा तरबियत ॾिनी। ही चवनि था माश जी तलब न करे। माश जी तलब न कंदो, सही सिधी ॻाल्हि आहे, पोइ छा थींदो? जॾहिं घर वेठो आहे, मज़दूरी थो करे, कारोबार कोन थो करे, सही सिधी ॻाल्हि मिलंदो न, माण्हुनि जी आॾो हथ टंगींदो। माना हीअ असांखे तरबियत ॾिनी पई वञे। पहिरीं शइ ते हिन खां पासो करे। ॿी शइ कहिड़ी आहे? औरत सां निकाह न करे। पोइ निकाह न कंदो छा कंदो? जेकॾहिं निकाह न कंदो, जेको जाइज़ तरीक़ो आहे, सही सिधी ॻाल्हि आहे, फितरत जे अंदरि जिनसी ताक़त आहे न, शहवत आहे न, पोइ नाजाइज़ इस्तेमालु कंदो। सबर त करे कोन सघंदो न, किथे न किथे हरामकारी में गर्क थींदो, या कंहिं ख़ैर औरत वटि वेंदो, या कंहिं छोकिरे सां ज़रूरत पूरी कंदो। ऐं इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सूफ़ियत जे अंदरि घणो करे छोकिरनि सां इश्क जा वॾा वाक़ियात आहिनि। मुंहिंजे किताब जे अंदरि वाक़ियात मूं नकल कया आहिनि। छोकिरनि सां इश्क वॾे पैमाने ते सूफ़ी कंदा रहिया आहिनि। हत्ता के मौलवी अशरफ अली थानवी साहब पंहिंजे किताब अरवाए सलासा जे अंदरि अहिड़ा 2-3 वाक़िया पेश कया आहिनि त सूफ़ी छोकिरनि सां इश्क कंदे आया। अस्तग़फिरुल्लाह। हालांकि इस्लाम ने सख्त मज़म्मत कई आहे। ॿुधाईंदो हलां, एतिरी मज़म्मत जो एतिरी मज़म्मत ज़िना जे लाइ बि न आहे। ज़िना जे बारे में बि एतिरी मज़म्मत न आहे जेतिरी मज़म्मत अग़राम बाज़ी जे लाइ हदीस जे अंदरि आहे न। ॾिसो लूत अलैहिस्सलाम जी क़ौम ते कहिड़ो ख़तरनाक अज़ाब आयो। अहिड़ो अज़ाब कंहिं क़ौम ते कोन आयो। उनजे हेठि हिसे खे मथे कयो वियो, मथे हिसे खे हेठि कयो वियो, मथां पथरनि जी बरसात। अहिड़ो अज़ाब कंहिं क़ौम ते आयो? मथियों हिसो हेठि थी वञे। माना जिब्रील अलैहिस्सलाम उनखे उल्टो करे छॾियो। मथां पथरनि जी बरसात। केॾो ख़तरनाक अज़ाब आहे, छो त अग़लाम बाज़ी कंदी हुई इहा क़ौम। असांजा सलाफ अग़लाम बाज़ी त परे रही छोकिरे सां गॾु वेड़ उथण खे नापसंद कंदा हुआ। ऐं उलमा दीन खे चवंदो हलां, अहिड़ो मौक़ो पैदा न करियो जंहिंसां शक पैदा थीन। पंहिंजी इज़त जो ख़्यालु रखो, वक़ार जो। पाण छोकिरा सही बुखारी जी रिवायत आहे, वेठल आहिनि एतिकाफ़ में, राति जो टाइम आहे, घरवारी मिलण आई सैयदा सफ़िया रज़ी अल्लाह अन्हा, उनखे छॾण जे लाइ ॿाहिरि आया। ऊंधा हुजे, बिन साह बिन परे खां ॾिठो त पाण छोकिरा हिकिड़ी औरत सां ॻाल्हाइनि पिया। उन्हनि सुञातो कोन। जॾहिं उन्हनि ॾिठो त अल्लाह जो रसूल कंहिं औरत सां ॻाल्हाए पियो त मोटण लॻा, वापसि वञण लॻा। पाण छोकिरे रोके वरितो, तरसो, हेरां चो ही मुंहिंजी घर वारी सफ़िया आहे। अल्लाह जो रसूल, छा असीं तव्हांजे बारे में शक कंदासूं? पाण फरमाईंदा, इन शैतान यजरी मिनल इंसान मजरा दम। शैतान इंसानी रगन में ईअं डोड़े थो जीअं रत डोड़ंदो आहे। ईअं शैतान डोड़े थो। मतां तव्हीं सम्झो त अल्लाह जो नबी हिन ऊंधा में कहिड़ी औरत सां ॻाल्हाए पियो। शक पैदा न थिए। प्यारे पैगंबर शक दूर करे छॾियो। इब्न हजर अस्कलानी रहमतुल्लाह अलैह फतुल बारी जे अंदरि लिखियो, इन में नुक़्तो आहे त अहले इल्म हर अहिड़ी मजलिस खां पासो कनि जिते बदनामी जो ख़तरो हुजे। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह अज़ीम इमाम आहे, अल्लाह जो लखे रहमत हुजनि, इमाम अहले सुन्नत वल जमाअह। अल्लाहु अकबर। इमाम इब्न जौज़ी तलबीस इब्लीस के अंदर वाक़ियो आंदो त हिकु दफ़े इमाम साहब वेठो आहे, पंहिंजे हिकिड़े दोस्त खे ॾिसे त लासड़ाट छोकिरे सां गॾु पियो वञे। लासड़ाट छोकिरे सां। इमाम साहब के बाद में जॾहिं मिलियो, इमाम साहब फरमायो, या अबा अली ला तमशे महादल गुलाम। ऐं अबू अली, इन छोकिरे सां गॾु हलंदो न कर, इन छोकिरे सां गॾु हलंदो न कर।
चल्ला जी इमाम साहब इन्नहु इब्न उख्ती मुझो भाणे जो आहे। इमाम साहब जवाब छा ॾिनो, अल्लाह अकबर, इहा दीन जो फहम जी तुंहिंजो त भाणे जो आहे, पर ॿियनि खे कीअं ख़बर पवंदी तुंहिंजो भाणे जो आहे। ॿिया सोचींदा तूं नासरार छोकिरनि सां गॾु हली पियो, पक तुंहिंजी हिन सां दोस्ती आहे, नालो तुंहिंजो बदनाम थींदो, शोहरत तुंहिंजी ख़राब थींदी। केॾो हिन में अज़ीम सबक़ आहे त असीं हर अहिड़े कम खां इज्तनाब करियूं जंहिंसां बदनामी जो ख़ौफ़ हुजे। इग़लाम बाज़ी त ज़िना खां वॾो गुनाह आहे। अग़लाम बाज़ी ॾिसो शरीयत फ़र्क़ु कयो आहे, औरत सां ज़िना करे थो, कुंवारो आहे, उनखे रजम जी सज़ा कोन ॾींदी, 100 फटका लॻंदा, 1 साल जे लाइ ॾे निकाली। लेकिन जेको हम जिन्स परस्त आहे, मर्द मां पंहिंजी ख़्वाहिश पूरी करे थो, चाहे कुंवारो हुजे चाहे शादीशुदा हुजे, ॿिन्ही जी सज़ा सज़ाए मौत आहे। हुते सज़ाए मौत कोन्हे कुंवारे जे लाइ जेकॾहिं ज़िना करे, हिते सज़ाए मौत आहे, भले कुंवारो छो न हुजे। अंदाज़ो लॻायो एॾो वॾो ख़तरनाक गुनाह आहे, पर ही छा था कनि, निकाह बि कोन था कनि। हालांकि निकाह सुन्नत आहे। अल्लाह जी छा फरमायो, अन निकाह मिन सुन्नती फमन लम यामल बिसुन्नती फलाइस मिन्नी। इब्न माजा जी हदीस आहे, निकाह मुंहिंजी सुन्नत आहे, ऐं जेको मुंहिंजी सुन्नत मुताबिक़ अमल नथो करे मुंहुं मझान आहे। प्यारो पैगंबर चवे थो मुंहुं मझान आहे, सूफ़ी चवे थो निकाह बाबा रुकावट आहे, तव्हां दुनिया में गर्क थी वेंदो। अस्तगफिरुल्लाह। ॿ वाक़िया आहिनि। सैयदुना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ी अल्लाहु अन्हुमा शादी कई, शादी के कुझु अरसो गुज़रियो त संदसि वालिद अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु, उहो बि सहाबी आहे, हली आयो पंहिंजी नुंहुं वटि, चई धीअ मूंखे ॿुधाए मुंहिंजो पुटु अब्दुल्लाह कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। जी चाचा भलो माण्हू आहे, जॾहिं खां शादी थी आहे सॼी राति निमाज़ पढ़ंदो आहे, रोज़ नफ़री रोज़ा, पर मुंहिंजे बिस्तरे जे वेझो बि कोन आयो आहे। अबू दाऊद जी हदीस आहे, सही सनद सां। जॾहिं ख़बर पए थी अल्लाह जे प्यारे पैगंबर खे पाण घुराइनि था, अब्दुल्लाह मूं ताईं ख़बर पए थी आहे, शादी खां पोइ सॼी राति निमाज़ पढ़ंदो आई, नफ़री रोज़ा रखंदो आई, ज़ाल जे बिस्तरे जे वेझो बि कोन वियो आई, माना तो उनजो हक़ अदा कोन कयो आहे। छाजे करे कि मां अरदतु बिज़ालिका इल्लल ख़ैर, अल्लाह जे नबी चाहियां थो मूंखे सवाब ज्यादा मिली वञे, इन जे करे सॼी राति निमाज़ पढ़ण। ऐं पुछां थो निमाज़ पढ़ण नेकी आहे या गुनाह जो कमु आहे? नेकी आहे। नफ़ली रोज़ा रखण नेकी जो कमु आहे या गुनाह जो कमु आहे? नेकी जो कमु आहे। पर ही साहबी छा थो करे, सॼी राति निमाज़, रोज़ नफ़ली रोज़ा, सही सिधी ॻाल्हि आहे, ज़ाल जो हक़ अदा कीअं कंदो? पोइ पाण फरमाइनि था अब्दुल्लाह यादि रख, ला साम मन सामल अबद, जे हमेशा रोज़ो रखियो उन ॼण रोज़ो रखियो ई कोन। जेकॾहिं निकाह खां पोइ घरवारी जो हक़ अदा नथो करे, पाण सोगरा कावड़जनि था त जेको मुर्गो निकाह नथो करे, मूंखे ॿुधाए दीन उनखे कीअं पसंदि कंदो, कीअं पसंदि कंदो? चवंदा निकाह रुकावट आहे। ऐं टी रुकावट कहिड़ी? ॿुधंदा हलो, जे हदीस खे लिखियो, अस्तगफिरुल्लाह, हदीस खे जे लिखियो उहो बि माना सही माना जे अंदरि सूफ़ी थी न सघंदो, दुनिया तरफ़ माइल थी वेंदो। ॾिसो ज़ुल्म केॾो आहे। हदीस खां छो था रोकीन? ख़बर अथव? यादि रखी छॾियो, मुंहिंजो हिकिड़ो नुक़्तो गंढ ॾेई छॾियो। इस्लाम जी तारीख़ असांखे ॿुधाए थी, हर गुमराह फ़िरक़ो कंहिं न कंहिं हवाले सां हदीस जो मुनकिर, बरे ज़बान सां इक़रार न करे, हदीस जो मुनकिर आहे। के सौ सदो इनकार कनि था, के चवनि था त न बाबा ही रिवायत कुल जे ख़िलाफ़ आहे, क़बूल कोन कंदासूं, ही रिवायत क़ुरान जे ख़िलाफ़ आहे, क़बूल कोन कंदासूं, हिन हदीस जो रावी गैर फ़क़ीह आहे, क़बूल कोन कंदासूं, ही ख़बर वाहिद आहे, क़बूल कोन कंदासूं। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ॾिसो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ख़ारजी फ़िरक़ो जेको पहिरियों फ़िरक़ो आहे इस्लामी तारीख़ जे अंदरि, उहो मुनकिर हदीस, हदीस जो इनकार हर गुमराह फ़िरक़े जी अहम निशानी आहे। ही चवनि था हदीस न लिखो, छो? हदीस लिखंदो दीन ॾांहुं माइल थी वेंदो, दीन जी सम्झ अची वेंदी, ऐं जॾहिं दीन जी सम्झ अची वई हिननि जे चंभे मां निकिरी वेंदो।
हिननि जी गिरफ़्त मां निकिरी वेंदो। हे चाहिनि था जाहिल माण्हू रहे। तंहिंजे करे सूफ़ी चवंदा आहिनि मुरीद उनखे चइबो आहे, मुरीद जी माना इरादो करण वारो, इसम फाइल, इरादो करण वारो। पर सूफ़ियत जे अंदरि मुरीद जी माना आहे जंहिंजो इरादो हुजे ई न, जंहिंजो इरादो ई न हुजे, उनखे चवंदा आहिनि त बाबा ही मुरीद आहे। हत्ता के किताब जे अंदरि हिकु जॻह ते लिखियलु आहे त सूफ़ी जेको फ़क़ीर उहो आहे, सही माना जे अंदरि फ़क़ीर उहो आहे जेको अल्लाह ॾांहुं बि हाजतमंद न हुजे, अल्लाह ॾांहुं बि हाजतमंद न हुजे। दुनिया में अहिड़ो को माण्हू आहे? अस्तग़फिरुल्लाह सुम अस्तग़फिरुल्लाह, अल्लाह ॾांहुं बि हाजतमंद न हुजे। ही दीन जो इनकार कोन्हे त छा आहे? क़ुरान जी आयत छा थी चवे? या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह, ऐं इंसानो तव्हीं सभ जा सभ अल्लाह जे आॾो हाजतमंद आहियो, सभ जा सभ अल्लाह जे आॾो फ़क़ीर आहियो। ऐं सूफ़ी छा था चवनि? फ़क़ीर उहो आहे, सही माना जे अंदरि मुरीद उहो आहे जेको अल्लाह जे साम्हूं हाजतमंद न हुजे। पोइ त नऊज़ बिल्लाह पाण ख़ुदा थी वियो, पोइ त ख़ुदि ख़ुदा थी वियो। दुनिया जो हर इंसान हाजतमंद आहे। हिकिड़ी ज़ात आहे जेका कंहिंजे आॾो हाजतमंद कोन्हे, उहा परवरदिगार जी ज़ात आहे। ॾिसो ज़ुल्म त ॾिसो। उन खां पोइ आख़िरी हवाला ॾींदो हलां, टाइम महदूद आहे। ही किताब अल-लुम्ह तमामु बुनियादी किताब आहे सूफ़ियत जो, अल्लामा तूसी जो। इन जे अंदरि लिखे थो त सूफ़ी जेके आहिनि उहे पंहिंजो पाण खे तकलीफ़ूं बि ॾींदा हुआ, जिस्म जो ईज़ाईंदा पंहिंजो पाण खे, छाजे लाइ? तज़कियो थी वञे। हालांकि अल्लाह जे नबी जो फरमान छा आहे? पंहिंजो पाण खे ईज़ाइणो कोन्हे। हिकु दफ़े हिकिड़े पोड़े खे ॾिसनि था त पैदल वञे पियो हज ते, ॿ नौजवान टेकड़ियो वठियो पिया वञनि। पाण पुछंदा केरु आहे? चवंदा ही वालिद आहे, हे जेके जवान आहिनि से पुट आहिनि। हिन बास बासी आहे त आउं बैतुल्लाह जो हज पैदल कंदुसि। अल्लाह जे नबी फरमाइनि खे चओ सुवारी ते वेह। इन्नल्लाह लग़नियुन अन ताज़ीम हाज़ा नफ़्सहु, ही जेको पंहिंजो पाण खे तकलीफ़ ॾे पियो पंहिंजे नफ़्स खे, अल्लाह इन खां बेपरवाह आहे। अल्लाह गनी आहे, अल्लाह खे का ज़रूरत न आहे जो पंहिंजो पाण खे ईज़ाए। सैयदा ज़ैनब रात जो तहज्जुद नमाज़ पढ़ंदी हुई, थकिजी पवंदी हुई, रस्सी खे टेक ॾेई बीहंदी हुई। पाण सुगरनि ॾिठो रस्सी ॿधल आहे मस्जिद नबी जे अंदरि। पाण फरमायो छाजे लाइ? सैयदा ज़ैनब पढ़ंदी आहे रात जो नमाज़, थकिजी पवंदी आहे त इन खे टेक ॾींदी आहे। पाण फरमाईंदा खोले छॾियोसि, जेसि ताईं ताक़त आहे, निशात आहे, नमाज़ पढ़ो, निंड महसूस थिए सुम्ही पओ। या दीन इस्लाम, दीन फितरत। पर हिते छा थो लिखे? जॾहिं हिकिड़े बुज़ुर्ग जे बारे में चए थो त उनखे जेको जॾहिं बीमारी थी, 6 साल बीमारी जी हालत में रहियो ऐं जिस्म में कीड़ा पइजी विया। 6 साल बीमारी में रहियो, जिस्म में कीड़ा पइजी विया। पोइ जेकॾहिं को कीड़ो हेठि किरी पवंदो हो, उनखे खणी वरी ज़ख़्म में रखंदो। इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन। ही दीन आहे, ही तक़वा आहे, ही परहेज़गारी आहे। कीड़ो किरी थो पवे, वरी पंहिंजे जिस्म में रखे थो, जिस्म खे ईज़ाइणो। ऐं होॾां अल्लाह जे नबी छा फरमायो? अल्लाह गनी आहे, बेपरवाह आहे इन ॻाल्हि खां जो को माण्हू पंहिंजे नफ़्स खे तकलीफ़ ॾे। ही पंहिंजो पाण खे तकलीफ़ ॾींदा। बासूफ़िन जे बारे में चए थो त खूह जे अंदरि उबता लटकी इबादत कंदा, उबता लटकी। हिकिड़े सूफ़ी जे बारे में चए थो, अल्लामा ग़ज़ाली लिखे थो त राति जो हुनखे निंड ईंदी हुई, छा कंदो हो? लूण अखियुनि में विझंदो तां त अखियूं सड़नि ऐं निंड न अचे। अस्तग़फिरुल्लाह। अल्लाह जे नबी जो फरमान छा आहे? अवाम को राति जो नमाज़ पढ़े थो, जेसि ताईं निशात बाक़ी आहे, फ्रेश आहे, नमाज़ पढ़ंदो रहे, निंड महसूस करे सुम्ही पवे। ईअं न थिए जो अल्लाह खां मग़फ़िरत घुरण जे बजाय अज़ाब तलब करे वे। सही सिधी ॻाल्हि आहे, निंड जे असर में हूंदो, ज़बान मां ग़लति लफ़्ज़ निकिरी वेंदा। इहा दीन इस्लाम। ऐं हिते सूफ़ी छा था कनि? अखियुनि में लूण विझनि था तां त निंड न अचे। इन मां अंदाज़ो लॻायो अहिड़ो तज़कियो, एतिरे क़दर जेको माना ज़ुहद छा सहाबा जे अंदरि मौजूदु अचे आहे? ताबईन में, तबो ताबीन में। दीन इस्लाम त दीन फितरत आहे, हुन ते शयुनि खां रोकियो आहे। इहो ई सबबु आख़िरी नुक़्तो ॿुधाईंदो हलां। अमेरिका जो रैंड कारपोरेशन, ही वॾो इदारो आहे,
जेको अमेरिका जी हुकूमत खे मशवरो ॾींदो आहे त दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में तव्हांखे कहिड़े तरीक़े सां पॉलिसियूं ठाहिणियूं आहिनि, कीअं तव्हांखे कमु करिणो आहे, पंहिंजो असर रसूख़ कीअं वधाइणो आहे। इन ई रैंड कारपोरेशन रिपोर्ट ॾिनी आहे अमेरिकन गवर्नमेंट खे त जेके मुस्लमान मुल्क आहिनि इनकरेज द पॉपुलरिटी ऑफ सूफीज़म, इन सभिनी में सूफियत जी मक़बूलियत वधाइण जे लाइ हिम्मत अफ़ज़ाई करियो, हिम्मत अफ़ज़ाई करियो। तव्हां ॾिठो हूंदो असांजे टीवी चैनल्स, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, इन ते तक़रीबन तव्हांखे इहे जेके उर्स सूफियत जा प्रोग्राम तव्हांखे मिलंदा। इहे अचानक कोन पिया थियनि, इन जे पोयां बैकिंग आहे, फंडिंग आहे अमेरिका जी, इस्लाम दुश्मन मुल्कनि जी। छो? जॾहिं तव्हां सूफियत में अची वियो तौहीद त वेंदी पर जिहाद जो जज़्बो ख़तम, जिहाद मोकिलाए वेंदो। हाणे कंहिंसां जिहाद करे? सभु मज़हब सचा आहिनि, छाजो मुक़ाबिलो? हुननि ॾिठो त मुस्लमाननि में इहो जज़्बो कीअं ख़तम थिए, तौहीद जो, जिहाद जो, प्यारे पैगम्बर जी मोहबत इताअत जो। तंहिंजे करे हुननि मशवरो ॾिनो त तव्हां मुस्लमान मुल्कनि जे अंदरि सूफियत खे हथी रहियो। ऐं तव्हां ॾिसो पिया ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि पिया इहे उर्स। असांजा वज़ीर वञनि था चादरूं चढ़ाइण, उन जो इफ़्तिताह कनि था। उन्हनि खे ख़बर आहे हिकु दफ़ो जेकॾहिं मुस्लमान सूफियत में ग़र्क थी विया त पोइ कंहिं कम जा कोन रहंदा। तंहिंजे करे हुनजी इहा पॉलिसी आहे। वही अंदाज़ो लॻायो अमेरिका असांजो ख़ैर खां कोन्हे। ख़ैर खां हुजे चवे त बाबा तौहीद खे वधायो, शिरक जो ख़ात्मो आणियो, अहिड़ी ॻाल्हि कोन था कनि, सूफियत खे हथी ॾियो। तव्हां त दीन इस्लाम नऊज़ बिल्लाह उनखे नुक़सान पहुचे, तौहीद जी गैरत ख़तम थिए, सुन्नत जी मोहबत ख़तम थिए, जिहाद जो जज़्बो ख़तम थी वञे। इहा हुनजी पॉलिसी आहे दोस्तो। त तमामु हिकिड़ो आउं चवंदो आहियां हिकिड़ो जुमिलो ॿियो बि क़ीमती आहे, यादि कंदा हलो। सूफियत मज़हब जे रूप में मज़हब जो इनकार आहे। सूफियत तसव्वुफ़ मज़हब जे रूप में मज़हब जो इनकार आहे। इहो मुंहिंजो जुमिलो गंढ ॾेई छॾियो। तंहिंजे करे जेको माण्हू मुवहिद आहे, सुवाल ई पैदा कोन थो थिए उहो सूफियत सां कॾहिं लाॻापो रखे। अल्लाह ताला खां इहा ई दुआ घुरूं था, अल्लाह ताला जेसि ताईं दुनिया में ज़िंदा रखे, तौहीद सुन्नत ज़िंदा रखे, असांखे हर गुमराही खां बचाए। ख़ुसूसन हीअ जेका सूफियत आहे, तसव्वुफ़ आहे, इन जी गुमराहियुनि खां अल्लाह ताला असांखे महफ़ूज़ रखे ऐं असांजो ख़ात्मो ईमान ते फ़रमाए। व आख़िरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।